बहराम मोहम्मद सादिक खोसो जी ख़बर मूजिब ॻोठ मुबारक कलोड़ो में बिरादरी जे चङे मुड़िस मरहूम मीर गुल मोहम्मद अब्बासी जी वफ़ात खां पोइ संदसि पुट मीर इरफान अली अब्बासी जी पगबंदी जी तक़रीब थी गुज़री। तक़रीब में फंक्शनल लीग अॻवान मौज़म अली अब्बासी, सरदार ज़फ़र सांगी, काज़िम अब्बासी, राफ़े अब्बासी, जुनैद कलोड़ो ऐं ॿियनि मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई। पगदार इरफान अली अब्बासी बिरादरी जो शुक्रियो अदा कंदे चयो त हू मिलियल एतमाद ते पूरो लाहण जी भरपूर कोशिश कंदो। पगबंदी बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे मौज़म अब्बासी चयो त GDA हिकु इतिहाद हो, पर सिंध जी मौजूदा सूरत हाल में PP मुखालिफ़ मज़बूत जमायत जी ज़रूरत आहे। इन करे फंक्शनल लीग में शामिल थी अवामी सियासत कंदुसि। PP ऐं नून लीग माज़ी में पेट्रोल जी क़ीमतनि ते एहतजाज कंदियूं हुयूं, पर हाणे राति विच में क़ीमतूं वधण बावजूदि ॿई पार्टियूं ख़ामोश आहिनि। नाज़रीन, ॻोठ मुबारक कलोड़ो में बिरादरी जे चङे मुड़िस मरहूम मीर गुल मोहम्मद अब्बासी जे वफ़ात खां पोइ संदसि पुट मीर इरफान अली अब्बासी जी पगबंदी जी तक़रीब थी गुज़री।